टंडोलायार ज़िले में अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत के हवाले से मजलिस ऐं जुलूसनि वसीले सलाम पेश कया विया। रिपोर्ट मंजूर कालरो। टंडोलायार ज़िले में भलारे महीने की 19, 20 ऐं 21 तारीख़ुनि जी मुनासिबत सां अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी ॾुखोईंदड़ शहादत खे यादि कंदे ॿियनि केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में आज़ादारी जे जुलूसनि समेत मरकज़ी जुलूस शहर जे राहिब पाड़ी मां अंजुमन सफ़ीना हैदरी टंडोलायार जे बैनर हेठि रवायती जुलूस हैदरी बरादरान तरफ़ां कयल इंतज़ामनि सां बरामद थियो, जंहिंमें शबीना मुबारक ऐं अलम पाक सां गॾु ज़ुलजना बि शामिल हुआ। हिन जुलूस में अहल बैत जे अज़ादारनि ऐं हुबदारनि जी भरपूर शिरकत रही। जुलूसनि खां अॻु ज़िले इंतज़ामिया जे मुखिया आफ़ीसुनि, डिप्टी कमिश्नर ऐं SSP साहिबान जे ख़ुसूसी गॾिजाणियुनि में कयल सलाह मशवरनि बाबति जुलूस इंतज़ामनि हिफ़ाज़ती बंदोबस्त सां बरामद थिया। हीउ जुलूस मुक़ररा रूट रस्तनि खां गुज़रंदे नुंहां पढ़ंदे मातमदारी कंदे मजलिसुनि सां इक़्तिदाम ते पहुता। जुलूस में SSP साहिब पाण मौजूद रहंदे इंतज़ाम जो जाइज़ो वरितो। पाण जुलूस के मुंतज़मीन मौलाना इमदाद हुसैन हैदरी ऐं जुलूस के सालार मुसद्दक़ हैदरी सां रूबरू मुलाक़ात करे मौलवी इमदाद हैदरी ऐं संदसि टीम तरफ़ां ज़िले इंतज़ामिया जे ताउन समेत शहर वासियुनि जे तमामु मकतब फ़िक़्र रखंदड़ जो शुक्रिया अदा कंदे इत्तेहाद बैनुल मुस्लिमीन खे साराहियो वियो। टंडोलाया जी तारीख़ में शहादत हज़रत अली जो जुलूस के वॾे एहतराम सां यादि रखियो वेंदो आहे।